अल्लाह तबारक व तआला जो एहसान थियो अल्लाह सही नमाज बा जमात अदा करने की तौफीक अता फरमाई। कुरान मुक़द्दस की सूरतुल फुरक़ान की आयत नंबर 3 खां तिलावत आहे। अल्लाह तबारक व तआला रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी इन शिकायत के कुरान मुक़द्दस के अंदर जगह ॾियणु फरमाई जॾहिं मके वारनि अल्लाह के हबीब के पैगाम के ॿुधो, दावत के ॿुधो, उन जे बावजूद उन्हनि इनकार कयो। अल्लाह तबारक व तआला के कलाम के अंदर ताक़त वॾी रखियल आहे। अवां ॾिसो त दुनिया में इंसान चौबोलनि ते ऐं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे दोहीड़नि ऐं धोखनि ते पंहिंजी ज़िंदगी गुज़ारनि था। मां हिकिड़ो पैगाम ॾिसां पियो, उन में हमरा ॿुधाए पियो त फ़लाणो सेवण जे पासे ॾे हिकिड़ो बुज़ुर्ग आहे। उन बुज़ुर्ग जी छाजे करे जी निस्बत आहे जी उन वटि चवनि था त उते जेको आहे शींहुं अची करे पंहिंजे पुछ सां उते ॿुहारी ॾींदो। शींहुं छा कंदो आहे? पंहिंजे पुछ सां उते अचे ॿुहारी ॾींदो आहे। माना इहा हिकिड़ी एॾी अहम ॻाल्हि आहे जंहिंजे करे उन क़बर जी अहमियत वधी वई। माना हिकु शींहुं ॿुहारी ॾींदो आहे पुछ सां, उहो बि चवनि था, हिन बि न ॾिठो आहे जेको चवे थो पाण। चवनि था त हिकु दफ़े शींहुं आयो पंहिंजे पुछ सां अची करे उते ॿुहारी ॾिनई, इन क़बर जी ख़िदमत कई, जंहिंजो मतिलबु इहो थियो त माना इहो वली, इहो बुज़ुर्ग जेको आहे तमामु घणो कोतल आहे। माना पंहिंजे हिसाब सां उहो इहा शइ साबित करणु पियो चाहे त बाबा शींहं जो हिते पंहिंजे पुछ सां ॿुहारी ॾिनई त माना इहो हक़ ते थी वियो। हाणे तव्हांजो सॼो दीन उन क़बर जे पोयां। ऐं अवां ॾिसो त दुनिया जे अंदरि अल्लाह जे क़ुरान के माण्हू मञण जे लाइ तयारु न आहिनि, पर अहिड़े क़िस्म जी ॻाल्हियुनि जे पोयां माण्हू जेके आहिनि जल्दी दोहीड़नि जे पोयां, धुकड़नि जे पोयां। अवां ॾिसो तव्हां अक्सर जेके इहे गुलाबी जेके आहिनि न, इन्हनि जो तव्हां बयानु ॿुधंदा त उहे तव्हांखे ॿुधाईंदा बाबा फलाणे हीअं कयो त हीअं थी वियो। हे दीन आहे जी साईं असां वारो अचे पियो त रस्ते में उनजी हिकिड़ी लठ किरी पई, उहा लठ जो खईं त जेको आहे उन मां रोशनी निकिती। माना साईं सचो आहे। तूं अचु तुंहिंजे साम्हूं साईं फीणो पढ़ंदो, तोखे तो मदीनो नज़र न अचे त पोइ चइजे माना साईं सचो आहे। माना हे दीन जे हासिल करण जूं इहे ईअं सम्झो त उन्हनि वटि अटकलूं आहिनि। हे दीन आहे। हालांकि अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हेड़ा साईं जन जो पक्को फरमान मिलियो, असांखे हदीसूं मिलियूं, अल्लाह पाक जो क़ुरान मिलियो। इन क़ुरान खे माण्हू पंहिंजे हिदायत जो ज़रियो बनाइण जे लाइ तयारु न आहिनि ऐं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे दोहीड़नि ऐं फटाकनि ऐं अहिड़े क़िस्म जे वाक़े, भला जेकॾहिं वाक़ियो सचो बि हुजे, जेकॾहिं मां जीअं ॻाल्हि कयमि शींहुं जेकॾहिं ॿुहारी भला ॾेई पियो, उन दीन सां कहिड़ो कमु आहे? जेकॾहिं वाक़ियो हिकु त वाक़ियो कूड़ो, पर जेकॾहिं वाक़ियो सचो बि हुजे त क़बर जी ॿुहारी फलाणो शींहुं ॾेई वियो त उन सां दीन जो कहिड़ो वास्तो आहे? माना जादू ऐं टोड़नि सां दीन साबित थींदो आहे छा? त मके जा मुशरिक बि अहिड़े क़िस्म जूं अटकलूं कंदा हुया, जिन अटकलुनि जे करे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन्हनि खे क़ुरान ॿुधायो, हुननि क़ुरान जो इनकार कयो। जॾहिं क़ुरान जो इनकार कयूं त प्यारे हबीब अल्लाह खे दाह ॾिनी। अल्लाह पाक उन दाह खे क़यामत जे ॾींहं ते यानी वाक़े खे अल्लाह पाक अॻ में बयानु फरमाइनि था त सहाबा किराम फरमाइनि था त वक़ाल रसूल क़ुरान जे अंदरि अचे थो। इन जो असुल मतिलबु इहो आहे त माना यक़ूल रसूल, क़यामत जॾहिं रसूल चवंदो त ए मुंहिंजा रब इन क़ौम इत्तख़ज़ू हाज़ल क़ुरान महजूरा, हिन मुंहिंजी क़ौम वारनि इन क़ुरान खे पुठी जे पोयां उछलाए छॾियो। हिन मुंहिंजी क़ौम वारनि पुठी जे पोयां क़ुरान खे छा कयो? उछलाए छॾियो। अल्लाह जो क़ुरान इन जो को मटु कोन्हे। ऐं जेकॾहिं को इंसानु सम्झे थो हिकु त मुस्लमान खे त इन में कंहिं बि क़िस्म जो शक ऐं शुबो हुजण ई न घुरिजे, पर जेकॾहिं कंहिं काफ़िर खे इन क़ुरान जे अंदरि शक ऐं शुबो थी सघे थो त भला काफ़िर इन जे मुक़ाबिले वारो को सचो किताब आणे ॾेखारे। चैलेंज आहे न हिकिड़ी। क़ुरान फरमाईंदा इन कुंतुम फी रैबिम मिम्मा नज़्ज़लना अला अब्दिना फातू बिसूरतिम मिन मिस्लिही वदऊ शुहदाकुम। क़ुरान फरमाए त सॼी दुनिया जे तख़्ते जे भोपनि खे, पीरनि खे, जाली पीरनि खे, जाली माण्हुनि खे, जाली दीनदारनि खे, जाली मौलवियुनि खे, फरमाइनि सभिनीनि खे चैलेंज आहे
इन कुंतुम फी रईबिन जेकर तव्हांखे क़ुरान जे बारे में शक आहे मिम्मा नज़लना अला अब्दिना जंहिं क़ुरान खे असां नाज़िल कयोसीं पंहिंजे प्यारे अरबी मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां फरमाईंदा फ़अतू बिसूरतिम मिन मिस्लिही वदउ शुहदाकुम सॼो क़ुरान 30 पारा त पंहिंजी जाइ ते 114 सूरतूं त तव्हांजे वस में न आहिनि क़ुरान फरमाए त बिसूरतिम मिन मिस्लिही फरमाए त क़ुरान जहिड़ी हिकिड़ी सूरत ठाहे ॾेखारियो जेका क़ुरान जे अंदरि न हुजे अवां ठाहे ॾेखारियो वदउ शुहदाकुम मिन दूनिल्लाहि फरमाए त अल्लाह खे छॾे करे ॿियनि तमामु पंहिंजे बातिल माबूदनि खे वठी अचो इन कुंतुम सादिक़ीन फरमाए जेकॾहिं अवां सचायो त तव्हां क़ुरान जहिड़ी हिकिड़ी सूरत ठाहे ॾेखारियो असां मञींदासीं त हीउ क़ुरान अल्लाह जो कलाम न आहे ऐं जेकॾहिं इहा ॻाल्हि न आहे 1400 साल गुज़री विया अब क़ुरान जे नाज़िल थियण खे घणा साल गुज़री विया 1400 साल घणा गुज़री विया 1400 साल क़ुरान पाक जे नाज़िल थियण खे गुज़री विया फरमाईं त फ़इलम तफ़अलू वलन तफ़अलू ये हरगिज़ न करे सघंदा क़ुरान जो मुक़ाबिलो हरगिज़ न करे सघंदा वलन तफ़अलू ऐं अॻ में बि क़ुरान जो मुक़ाबिलो न करे सघिया अॻिते बि न करे सघंदा फत्तकुन नार लदी वक़ूदुहा अन्नास वल हिजारा फरमाईं त पोइ इंसानो यादि रखो डिॼो न अल्लाह जे ज़ात जे अज़ाब खां जंहिं अल्लाह पाक इन मुशरिकनि ऐं काफ़िरनि जे लाइ जहन्नम जी बाहि खे तयारु कयो उन अज़ाब खां डिॼो अल्लाह जो क़ुरान उन अज़ाब खां डिॼारे थो फरमाईं त उइद्दत लिल काफ़िरीन ऐं इहा जहन्नम जी बाहि अल्लाह पाक काफ़िरनि जे लाइ तयारु कई जहन्नम जी बाहि अल्लाह पाक काफ़िरनि जे लाइ तयारु कई आहे इहा त मां ॻाल्हि कयमि अक़ीदे जे हवाले सां पर तव्हां मुआशिरे जे अंदरि अवां ॾिसो त केतिरियूं मुआशिरे जे अंदरि एतिरियूं यानी ग़लति अमल जेके आहिनि मुआशिरे जे अंदरि मौजूदु आहिनि जंहिं इंसान खे तबाह ऐं बर्बादु करे छॾियो हेॾा असांजे मुल्क जे अंदरि दहशतगर्दी ऐं उन में माण्हू जेके आहिनि केतिरा माण्हू पिया था मरनि कॾहिं माण्हू एक्सीडेंट में पिया था मरनि केतिरा हादसा खुटा आहिनि वरी माण्हुनि जी जहालत बि माण्हुनि खे तबाह करे छॾियो अॼु मां हिन में अख़बार में पढ़ां पियो त इन नवाब शाह जे पासे जे सराड़ी जे इलाइक़े में 2 साल अॻु में मर्द ऐं औरत पाण में शादी कई 2 सालनि जे अंदरि उन्हनि खे नंढो ॿारु बि ॼाओ 8 महीननि जो नंढो ॿारु उनखे माना माईअ जे रिश्तेदारनि उनखे दावत ॾेई करे घुरायो उन ज़ाल मुड़ुस खे माना 2 साल उन्हनि जे दिलि जे अंदरि इहो अंदरि जो बबड़ भरे पियो ज़ालिमुनि जे अंदरि उन्हनि खे महसूस बि न करे हुननि खे दावत ॾिनो त बाबा अचो असां वटि दावत खई वञो 2 सालनि खां बाद में उन्हनि खे दावत ॾिनो अंदरि जो कारो ॾिसो इंसान ज़हर त ॾिसो इंसान जे अंदरि ज़हर त ॾिसो अफ़सोस आहे इन इंसान जे हालत एॾी जहालत अॼु बि माण्हू हूअं त चवनि असां तरक़ी कई आहे कारोकारी जे नाले ते माण्हू हिक ॿिए जूं नियाणी मारींदा अथव हीअ इंसानियत आहे पाण जेको ॿिए जी नियाणी खे मारे थो पाण वरी खाना खानी फ़रिश्तो आहे थो इन्हनि ज़ालिमनि जी तव्हां हिस्ट्री कढो त पंहिंजा प्रकार जेको उन खां वधीक किना हूंदसि बसि ग़ैरत जे करे अचणी आहे त माना पराई नियाणी ते अचणी आहे या पंहिंजी भेण ते अचणी आहे ग़ैरत या पंहिंजी जेका आहे रिश्तेदार खे ते ग़ैरत अचणी आहे पंहिंजी हालत ॾिस त ॾींहं राति इहे छोरा हेॾा दौरा पटे बदनज़री कंदा वठंदा पोइ जेकॾहिं इहो कानून हुजे त तोखे बि गोलियूं ठोकजनि न जेको तूं बदनज़री पराई नियाणी ते वधंदो बदनज़री विझंदो एॾी जहालत यकीन ॼाणो त मां इहो बयानु पढ़नि त मूं अफ़सोस एॾो थिए थो त माण्हू करे त करे छा माना हिन जान जे अंदरि बि अल्लाह पाक कंहिं बि इंसान जी कंहिंखे जान वठण जो कॾहिं बि हुकुम न आहे सवाइ जंहिं अंदरि शरीयत हुकुम कयो आहे जेकॾहिं कंहिंखे क़तल करे उहो बि अदालत फ़ैसिलो कंदी अदालत हुनखे फाही ते चाढ़ींदी अदालत हुनखे क़तल कंदी आम माण्हू कंहिंखे क़ातिल खे मारण जी बि इजाज़त कोन्हे ऐं ॿियो वरी इहो आहे त माण्हू सेल्फ डिफेंस में जेकॾहिं को माण्हू सम्झे थो त मूंखे मारे थो सिधो सो हाणे पंहिंजे बचाव जे अंदरि हुनखे मारे थो त पोइ खणी इहो क़तल जाइज़ या वरी अहिड़े नमूने सां जेकॾहिं हालत जिहाद में जंग में माण्हू विढ़नि था पाण में पोइ त हिक ॿिए जे लाइ जाइज़ आहे मारियो करे काफ़िरनि जे अंदरि बि घणा कानून हूंदा आहिनि मुस्लमान जेके आहिनि अॼु बि अॼोके वक़्त में बि एॾो जहालत जो दौरु लॻो पियो आहे जो कारोकारी जे नाले ते हिक ॿिए जूं नियाणी मारींदा अथव अल्लाह अकबर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे ऐं काफ़ी असांजे साम्हूं बि अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके पुछंदा आहिनि साईं जेकॾहिं कंहिं औरत खे ॾिसनि त उहा जेका आहे
ज़ना जी हालत में ॾिसनि, उनजे बावजूद बि उनखे मारण जी इजाज़त न आहे, मारण जी इजाज़त न आहे। रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, पाण फरमाईंदो जेकॾहिं कंहिंखे बदकारी कंदे ॾिसो उन ते 4 गवाह पेश कयो। शख़्स हिकिड़े अर्ज़ु कयो त साईं इहा मुंहिंजी गैरत कीअं बर्दाश्त कंदी जो मां पंहिंजी कंहिं औरत खे इन बदकिरदारी जी हालत में ॾिसां ऐं वरी मां गवाह वठी अचां, माण्हू वठी अचां त ॾिसो ही बदकिरदारी थिए थी, सुभाणे गवाही ॾिजो त हिनखे मां क़तल मारायां, हिनखे संसार करायां। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो तूं पाण गैरतमंद सम्झे थो पाण खे, मां मोहम्मद तोखां वधीक गैरत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तूं पाण खे गैरतमंद थो सम्झे? माना अल्लाह पाक इन मामले ते ढक रखणु फरमायो। जेकॾहिं गवाह मिली था वञनि, माना एतिरी सरेआम जेकॾहिं बदकारी थी त माण्हू बि गवाह अखियुनि सां ॾिठो बदकारी, त पोइ हुनखे त संसार कबो ऐं पोइ बि हुनखे इंतिज़ामिया संसार कंदी, शरीयत कोर्ट हुनखे संसार कंदी, आम माण्हू खे पोइ बि इजाज़त कोन्हे। ऐं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो अल्लाह अग़यर मिन्ना, तूं ऐं असां जी गैरत गॾिजी पवे, अल्लाह असां सभिनीनि खां वधीक गैरतमंद आहे। जंहिं रब इहो कानून कढियो, अल्लाह पाक इहो कानून कढियो, अल्लाह पाक इंसान खे जानवरियत खां इंसान बनाइण जे लाइ हे क़ुर जहिड़ो किताब ॾिनो, बाबा हिन जे मुताबिक़ तव्हां ज़िंदगी गुज़ारियो, पोइ तव्हां इंसान आहियो। हीअ इंसानियत आहे। असां त पंहिंजे अख़लाक़नि ते रोऊं पिया त माण्हुनि जे अंदरि अख़लाक़ कोन्हे, किरदार कोन्हे। अॼुकल्ह माण्हू हिन वक़्त में हिन ज़माने जे अंदरि बि गैरत जे नाले ते हिक ॿिए जा क़त्ल कंदा, ऐं एॾा ज़ालिम एॾा वहशी क़िस्म जा इंसान जो न्याणी खे जेको आहे इहे छा चइबो आहे कुंवारी वञी करे हुनखे मारी। माना इंसान जे अंदरि जो ज़मीर हुनखे इहो बि अहसास बि नथो थिए पियो इंसान जो साह थो कढां। अल्लाह अकबर, एतिरी इंसान जे अंदरि जहालत आहे, छा करे छा कजे। यानी अॼोके वक़्त में असां त सम्झंदासीं त तालीम याफ़्ता मुआशिरो बणिजी चुको आहे, पर अॼु बि माण्हू हिक ॿिए खे कारोकारी जे मामले ते मारे। जेकॾहिं भली खणी कानून अहिड़ी शइ आहे, कानून अहिड़ी शइ आहे त भली खणी कानून जे अंदरि केतिरी बि बद इंतिज़ामी अची वञे, कानून ते भली अमल न थींदो हुजे, उनजे बावजूद बि हिन मुआशिरे जे अंदरि कंहिं बि इंसान खे कानून हथ में खणण जी कंहिंखे बि इजाज़त कोन्हे। भली घणी हुकूमत ख़राबु हुजे, भली घणी गवर्नमेंट जो कानून ख़राबु हुजे, भली घणी पुलिस जो कानून जेको आहे मज़बूत न हुजे, उनजे बावजूद बि ईअं जे करे माण्हू हुकुम कंदो, पोइ त घरू लड़ाई शुरू थी वेंदी, हो हिक ॿिए ते इल्ज़ाम हणी करे माण्हू हिक ॿिए खे मारणु शुरू थी वेंदा। पोइ केतिरी बि कानून जे अंदरि कमज़ोरी हुजे, तॾहिं बि हिक ॿिए जी जान वठण जी क़तल इजाज़त न आहे। सो मूं अर्ज़ु कयुमि त अल्लाह जे क़ुर खे छॾण जो नतीजो इहो आहे जो इंसान खे पियो थो मारे। ऐं हाल कहिड़ो आहे इंसान जो, सुभाणे जेको मारे थो भला उहो क़बर जे अंदरि न हलंदो, सुभाणे हुनखे नांग न कोन टंगींदा, हुनखे विछो कोन खाईंदा, उहो जहन्नम जे अज़ाब में कोन किरंदो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इंसान ज़ात जो एतिरो अदब से एतिरो वक़ार सेखारियो। पाण फरमायो जेकॾहिं कंहिं इंसान कंहिंखे नाहक क़तल कयो न त ॼण त काबतुल्लाह खे ड्राए वेंदी। त एॾी इंसान जे अंदरि बदनज़मी बद किरदारी छा चइजे हिन ते। बहरहाल मूं अर्ज़ु कयुमि त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं मके जे अंदरि तबलीग करणु फरमाई त मके जे काफ़िरनि अल्लाह जे हबीब जे प्रोग्राम खे न ॿुधो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाईंदा वक़ाल रसूल या रब्बी इन क़ौम इत्तख़ज़ू हाज़ल क़ुरआन महजूरा। अल्लाह जो रसूल फरमाए थो ए मुंहिंजा अल्लाह, हीअ मुंहिंजी क़ौम आहे जेका पाण खे रसूलुल्लाह जी उम्मत थी सॾाए। हाज़ल क़ुरआन महजूरा, साईं हिन दुनिया जे तख़्ते ते हिन क़ुर खे छॾे ॾिनो हुयो। इन क़ौम दुनिया जे तख़्ते ते क़ुर खे छॾे ॾिनो हुयो। हे क़ुर खे छॾण जो नतीजो न आहे त ॿियो छा आहे। हेॾी क़ुर जे अंदरि रहमत रखियल आहे, बरकत रखियल आहे। क़ुर हर क़िस्म जी तरबियत इंसान खे ॾिनी, इंसान खे इंसान बणाई, पोइ बि इंसान जेको आहे न क़ुर जे तरफ़ तवजो करण जे लाइ तयारु कोन्हे। अॻ में ॾिसंदा अल्लाह पाक जे क़ुर जो एतिरो इंसान खे जीअं हिकिड़े बुज़ुर्ग जे लाइ लिखंदा आहिनि न त चवनि त हिकिड़ो बुज़ुर्ग जेको आहे ज़ईफ़ुल उमिरि जे अंदरि क़ुर पढ़ाईंदो हुयो, पोइ केतिरा साल गुज़री वीचारो क़ुर पूरो न करे सघियो। पोइ हुन खां पुछनि त बाबा तूं क़ुर त पढ़णु अचे थो पर क़ुर अञा ताईं तूं पूरो न करे सघियो, हुनजे बावजूद बि अचे थो की त मुंहिंजी कोशिशि आहे न। नतीजो त अल्लाह पाक जे हवाले आहे। जेकर पूरो नथो थिए मां त पंहिंजी कोशिशि कयां थो, क़यामत जॾहिं मूंखां अल्लाह पुछंदो त कम अज़ कम रब खे इहो त जवाबु ॾींदुसि ए मुंहिंजा अल्लाह कोशिशि कयमि मां तुंहिंजे क़ुर खे पढ़ण जी, मां ज़िंदगी भर तुंहिंजे क़ुर खे पढ़ंदो आहियां, क़ुर जो तालिब इल्म थी करे मरां, इन ते मूंखे पंहिंजी ज़िंदगी ते फ़ख़्रु महसूसु थींदो। फरमाईंदा हाज़ल क़ुरआन महजूरा वकज़ालिक जअलना लिकुल्लि नबिय्यिन अदुव्वन मिनल मुजरिमीन। फरमाईंदा अहिड़ी तरह असां कयोसीं हर पैगंबर जे लाइ अदुव्वन मिनल मुजरिमीन, दुश्मन हुया दुनिया में मुजरिमनि खां। हर नबीअ जे लाइ दुश्मन हुया। अल्लाह जा नबी जॾहिं बि दावत ॾींदा त हुनजी दुश्मनी हूंदी, ज़ाहिर आहे हुनजी दुश्मनी थींदी। ऐं जेको माण्हू ॻाल्हाईंदो त हुनजा माण्हू दुश्मन थींदा, सच ॻाल्हाईंदो दुश्मन थींदो। पोइ
उनखे ईमान रखणो पवंदो अलाह पाक जी ज़ात ते, ईमान रखणो पवंदो अलाह पाक जी ज़ात ते। जेकॾहिं माण्हू कमा को एतिरो माण्हू डिॼंदो न, जीअं मिसाल जे तौर ते मां इहे ॻाल्हियूं कयां थो त जेको इहा शइ रिकॉर्ड थिए थी, इहा शइ रिकॉर्ड थी सुभाणे नेट ते चढ़े, सुभाणे को बि माण्हू चरियो माण्हू ॿुधी करे मूंखे बि चवंदो बेड़ा असांजे जेको आहे उनजो दिमाग़ पहिरियों हूंदो चवंदो मां त हालांकि इंसानियत ते ॻाल्हायां, पर हू चई सघे थो न ॿिया असां मारियोसीं मला तुंहिंजो छा वञा त तोखे बि मारियो। अहिड़ा दिमाग़ फिरियल बि आहिनि, पर हुनजे बावजूद बि इन्हनि शयुनि जी ग़लती न आहे। जेका शइ सच उहा चइबी, पोइ जंहिं वक़्त में मौत लिखियलु हूंदो हुन वक़्त में मौत ईंदो। फरमाईंदा वकज़ालिक जअलना लिकुल्लि नबिय्यिन अदुव्वन मिनल मुजरिमीन वकफ़ा बिरब्बिका हादियन व नसीरा। फरमाईंदा हर नबियनि जे लाइ जेके दुश्मन हूंदा उहे मुजरिम हूंदा। जेको मुजरिम हूंदो दुश्मन हूंदो न, जेको ज़ालिम हूंदो कातिल हूंदो उनखे तूं हक़ चवंदे त ज़ाहिर आहे उहो दुश्मन थींदो। त अंबिया इकराम जा बि दुश्मन हूंदा हुया। इन जे करे जेकॾहिं को इंसानु सम्झे थो न त साईं हिन जी त पॉलिसी अहिड़ी आहे जो हिन जो को दुश्मन कोन्हे, इहो वॾे वॾो मुनाफ़िक़ आहे। पहिरें नंबर छो त ज़ाहिर आहे मुआशरे जे अंदरि या हक़ हूंदो या ना हक़ हूंदो, ॿई शयूं गॾो गॾु हलंदियूं रहंदियूं। ईअं कॾहिं बि कोन थो थी सघे इहो कोई ईसा अलैहिस्सलाम जो दौर अचे जिते हर जॻह ते हक़ ई हक़ हुजे, वरना हक़ ऐं ना हक़ हूंदो। हक़ खे हक़ चवंदो, ना हक़ खे ना हक़ चवंदो त ज़रूरु जेको ना हक़ ते डटियल हूंदो मुजरिम हूंदो उनजो इहो दुश्मन बणिजी पवंदो। तंहिंजे करे फरमाई वकफ़ा बिरब्बिका हादियन व नसीरा, काफ़ी आहे तुंहिंजे अलाह जे तरफ़ खां हिदायत ऐं नुसरत ऐं मदद। वक़ाल अल्लज़ीन कफ़रू लौला नुज़िल, ऐं फरमाई त काफ़िरनि चयो लौला नुज़िल अलैहिल क़ुरआन जुमलतन वाहिदा, इन्हनि चयो त हीउ भला क़ुरान असांजे मथां जीअं तौरात ऐं इंजील ऐं ज़बूर नाज़िल थिया उहे अलाह पाक यकमुश्त नाज़िल कया, माना यकदम जेके आहिनि उहे तख़्तनि जी सूरत में। इन मूसा अलैहिस्सलाम जे मथां तौरात नाज़िल थियो, इंजील ईसा अलैहिस्सलाम जे मथां, ज़बूर दाऊद अलैहिस्सलाम जे मथां। माना ईअं कोन हूंदो हुयो जो हिकिड़ो वाक़ियो अलाह पाक हिकिड़ो रुकू हिकिड़ी आयत या हिकिड़ो पारो रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां नाज़िल कंदो हुयो, हुननि जे मथां बि तौरे जूं आयतूं नाज़िल थियनि। न, हे क़ुरान पाक लोहे महफ़ूज़ खां दुनिया जे आसमान ताईं हिकु लैलतुल क़द्र जी राति में, शब क़द्र जी राति, लैलतुल क़द्र वारी राति जे अंदरि नाज़िल थियो। उन खां बाद में मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे मथां इहो क़ुरान मुक़द्दस 23 सालनि जी उमिरि जे अंदरि नाज़िल थींदो रहियो। इहे 3 पारा 23 साल मुसलसल क़ुरान नाज़िल थींदो रहियो। जेसीं ताईं अलाह जा रसूल हयात हुया तेसीं ताईं क़ुरान जो नुज़ूल जारी हूंदो। पोइ जॾहिं को वाक़ियो थींदो हुयो, का ॻाल्हि थींदी हुई, अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में अची करे पुछंदा, जेका साईं जन खे रहनुमाई हूंदी उहा ॿुधाईंदा, जेका रहनुमाई न हूंदी उहा जेका अलाह तबारक व तआला जे मथां पोइ रब साईं क़ुरान नाज़िल फरमाए करे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़बान तर सां उन मके वारनि खे उहा शइ ॿुधाइणु फरमाईंदा। जीअं असां बि क़यामत जे बारे में सवाल कयूं, क़यामत कॾहिं ईंदी सवाल कयूं, अहिड़े क़िस्म जा सवाल, तो अलाह तबारक व तआला उहे जेके आहिनि क़ुरान जे अंदरि हुक्म नाज़िल फरमाए करे दुनिया वारनि खे ॿुधाइणु फरमाए त हिननि सवालनि जा असां बि क़यामत जो वाक़ियो रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ते क़ुरान जी सूरत में नाज़िल थियो। अलाह पाक क़ुरान जी सूरत में नाज़िल फरमाए करे पोइ रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन सवाल कंदड़नि खे उनजो जवाबु ॾियणु फरमायो। सो क़ुरान फरमायो लौला नुज़िल अलैहिल क़ुरआन जुमलतन वाहिदा, उहे चवंदा काफ़िर चवंदा त हीउ क़ुरान भला हिकदमि छो नथो नाज़िल थिए। फरमाईंदा कज़ालिक लिनुसब्बित बिही फुआदक, अहिड़ी तरह लिनुसब्बित बिही फुआदक असां जेको आहे आहिस्ता आहिस्ता नाज़िल कयूं था ताकी तुंहिंजी दिलि जे मथां हिन क़ुरान खे मज़बूत कयूं। ऐं फरमाईंदा वरतलनाहु तरतीला, ऐं तरतील सां असां हिन क़ुरान खे तुंहिंजे मथां नाज़िल कयोसीं। जीअं ज़रूरत पूरी थिए, तव्हांजी जेका शइ ज़रूरत हुजे उनजे मुताबिक़ क़ुरान नाज़िल थिए। वला यअतूनक बिमसलिन इल्ला जिनाक बिलहक़, ऐं फरमाईंदा असां अव्हांखे को बि अहिड़ो मिसाल न ॾिनोसीं मगर जेके बि मिसाल ॾिनासीं उहे असां हक़ सां तव्हांखे ॾिनासीं। वअहसन तफ़सीरा, उनजो सुहिणो तफ़सीर तव्हांखे ॿुधाए करे बयानु करे ॿुधायोसीं। अल्लज़ीन युहशरून अला वजूहिहिम, इहे काफ़िर जॾहिं मरंदा इहे क़ब्र जे अंदरि पिया हूंदा। मुंहिंजा दोस्तो क़ब्र जे अंदरि हर को अकेलो वेंदो न, इंसानु जॾहिं पंहिंजी क़ब्र खे यादि कंदो न त दुनिया जी ज़िंदगीअ में इंसाफ़ करणु हुनजे लाइ आसान थी पवंदो। इंसान जी कहिड़ी हैसियत आहे, इंसान जी कहिड़ी हैसियत आहे कंहिं बि वक़्त में। हीअ त असां जेको आहे हादसा, इहे दहशतगर्दी जे अंदरि जेके माण्हू मरनि था या हादसा या के वाक़िया को माण्हू कंहिंखे मारे थो, इहे त ॾिसूं था, इहे त हिकिड़ा असबाब आहिनि। पर जेकॾहिं असां घर वेठे वेठे अलाह पाक साहु कढी छॾे त इहो बि त मौत ईंदो न हिन जे मथां। सुभाणे इनखे घर वारा रखंदा घर में त बाबा असांजो अबो या भाउ आहे ॾाढो सुहिणो आहे, ॾाढा पैसा कमाए ॾींदो हुयो, तंहिंजे करे भला इहो पियो हुजे न, हुनजो नालो ई ख़तमु थींदो। चवंदा हुआ लाश आहे महल सां वेचारे करे क़ब्र जे अंदरि पूरे अचोसि। ईअं आहे कोन? जॾहिं इंसानु इन शइ जी तयारी में हूंदो न उन वक़्त में अलाह वटि कहिड़ो हिसाबु ॾे। जॾहिं हिन गणती में हूंदो न मुंहिंजा रब
तू मूंखे बख़्श जाए, मुंहिंजे अमलनि खे तू क़बूल कजाए। ए मुंहिंजा अल्लाह, क़यामत जहिड़ी मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथनि मुबारकनि सां हौज़ कौसर जो जाम नसीब। ए अल्लाह सी क़ब्र जी जेका ज़िंदगी आहे, क़ब्र जी जेका इहो आलम हशर आहे, क़ब्र जी जेका अज़ाब खां मूंखे हिफ़ाज़त अता फरमा, मूंखे जेको आहे क़ब्र जे अज़ाब खां हिफ़ाज़त अता फरमा। हिते नांग विछूं ऐं तकलीफ़ था अमल, पर जेकर नेक अमल हूंदा, हीअ क़ुर सां मोहबत हूंदी, इहो क़ुर जेको आहे क़ब्र जे अंदरि हुनजो साणी थी करे बीह रहंदो, साथी थी बीह रहंदो, हुनजो वकील थी करे बीह रहंदो। अल्लाह जे क़ुर सां जंहिं नीं निभाए, जॾहिं इंसान पंहिंजे हिन आख़िरत वारी ज़िंदगीअ खे यादि करे ज़िंदगी गुज़ारींदो न, कंहिंसां नाइंसाफ़ी न कंदो। केॾी बि ताक़त हुजे, केॾो बि पैसे वारो, अल्लाह खां ताक़तवर त कोई कोन्हे। अल्लाह तबारक व तआला खां ताक़तवर कोई बि कोन्हे। हवा ॾिसो, दुनिया जे अंदरि इंसानु हले थो, कॾहिं बि जेकर इंसान खे छा चइबो आहे अचानक का बीमारी ख़ुदा न ख़ास्ता पइजी वञे त इंसान त पंहिंजे बिस्तरे तां उथण जे लाइ बि तयारु कोन्हे। अल्लाह अकबर। उन्हनि जेको आहे हिते अची मूंसां हिकिड़े माण्हू ॻाल्हि कई, चई साईं असांजे भाउ खे वीचारे खे इहो फालिज जो असरु थियो, हुनजे लाइ दुआ करो। ऐं जीअं त अहिड़ी कैफ़ियत थी वई आहे जो पंहिंजी औलाद बि हुनखे पंहिंजे घरों इलाइक़े मां खणी करे हिते अची वई। हे इंसान जो हाल, जंहिं औलाद जे लाइ इंसान सॼी ज़िंदगी कॾहिं कंहिंसां विढ़े थो, कॾहिं हराम थो खाए। हलाल मदद करणु त जाइज़ आहे, हुनजे लाइ त अल्लाह पाक असांखे पैदा ई हुनजे लाइ कयो। माना औलाद जे लाइ हलाल कमाए, कंहिंसां जाइज़ जेको आहे मदद करे, औलाद खे जेको आहे पंहिंजी तरक़ी वठाए, पर हुनजी औलाद जी तरक़ी इहा आहे जो पहिरियां हुनखे दीन सेखारे, पोइ हुनखे दुनिया सेखारे। दीन पहिरें नंबर ते, दुनिया ॿिए नंबर ते। दुनिया भली सेखारे पर दुनिया ॿिए नंबर ते, दीन पहिरें नंबर ते। छो? इहो दीन जेको आहे हुनखे दुनिया में बि ख़बर ईंदो, कमु ईंदो, आख़िरत जे अंदरि बि हुनखे कमु। वरना इहा दुनिया ते हिते रहिजी केॾो बि मालदार हुजे इंसान। हा, मां अर्ज़ु कयुमि त उहो ॿुधाए पियो, चई साईं त हाणे जेको हुन मरीज़ जी इहा हालत ऐं कैफ़ियत आहे, उहो चवे थो त या त अल्लाह मौत ॾे, या त हिन बीमारी खां शिफ़ा ॾे। माना चए थो त इन कैफ़ियत में आहे जो वीचारो मतिलबु पेशाब पायखानो बि बिस्तरे ते, हाणे खाइण पीअण जो जेको आहे तकलीफ़ वारो, इन हालत में चवे थो त या अल्लाह अहिड़ी ज़िंदगीअ खां त मुंहिंजे लाइ मौत कनि। यानी मौत जे लाइ बि माण्हू तड़पे वेठो त मुंहिंजा अल्लाह मौत ॾे त भलो ॾियां अहिड़ी ज़िंदगी। इंसान जी इहा कैफ़ियत आहे ज़िंदगी गुज़रण में, इंसान खे ख़बर कोन थी पवे हीअ जेका उमिरि जेको इंसान गुज़ारे आयो आहे, इनखे भला पंहिंजी लॻे थो त मां का वॾी ज़िंदगी गुज़ारी आहे। केतिरी बि इंसान जी उमिरि हुजे, 30 साल उमिरि, 40 साल उमिरि, 50 साल उमिरि, 60 70 साल उमिरि, पर पोइ ते नज़र कंदो न, ॼण त हिकिड़े सेकंड जी ज़िंदगी गुज़ारे आयो आहे। इंसान खे फ़ख़ुरु पंहिंजे उन ज़िंदगी ते थींदो जेका ज़िंदगी अल्लाह जे हुकुम जे मुताबिक़ गुज़ारी। जेकॾहिं को माण्हू नमाज़ पढ़ंदे गुज़ारे ज़िंदगी न, उहो पंहिंजे सीने ते हथु रखी करे चवंदो, वाक़ई मुंहिंजा अल्लाह तो मूंखे तौफ़ीक़ ॾिनी, मां भला जेको मुंहिंजो हाल हुयो सॼी ज़िंदगी भला नमाज़ त पढ़ंदो आयुसि। क़बूल करणु त अल्लाह जी ज़ात जो कमु आहे। सो क़ुर फरमायो, फरमाईंदा अल्लज़ीना युहशरूना अला वुजूहिहिम, जेके माण्हू काफ़िर इन हालत में, कुफ़र जी हालत में ज़िंदगी गुज़ारनि था, क़यामत जे ॾींहुं हिननि खे उथारियो वेंदो जो उहे बंदि कंदा पंहिंजे मुंहनि ते बल, माना मुंडीअ ते घुमंदा। अल्लाह अकबर। उन्हनि खे हशर कयो वेंदो अला वुजूहिम इला जहन्नम, उन्हनि खे मुंहं भर गेले करे जहन्नम जे तरफ़ छॾायो। उलाइका शर्रुम मकानन व अज़ल्लु सबीला, क़ुर फरमाए त इहे काफ़िरनि जे लाइ तमामु बुरी जॻह आहे, व अज़ल्लु सबीला, ऐं फरमाईंदा इहा गुमराहीअ वारो रस्तो आहे काफ़िरनि वारो। इंसान तूं सोच त साईं दुनिया जे अंदरि इंसान कॾहिं बि का तकलीफ़ हूंदी, जीअं मां तव्हांखे मिसाल ॾिनो, उहो छा चवंदो साईं भला अहिड़ी बीमारी खां मौत भलो। त मुंहिंजा दोस्तो, दुनिया जे अंदरि भला मौत त लिखियलु आहे, आख़िरत जे अंदरि त अज़ाब खां पोइ मौत बि कोन्हे। दुनिया जे अंदरि माण्हू खे ख़ुदा न ख़ास्ता अल्लाह से कंहिंजे हादसे खां कंहिं अहिड़े तकलीफ़ वारे मौत खां सभिनी जी हिफ़ाज़त फरमाए, पर ख़ुदा न ख़ास्ता कंहिंखे को धकु लॻो, ॼक भॼी पई, हुनजी का ॿांह भॼी पई आहे, हुनजे मथां को अहिड़ो को तकलीफ़ अची वई त नेठि इंसान जे सूर जो जेको इज़ालो आहे, नेठि सम्झंदो न बाबा मौत ईंदो त भला आराम कंदुसि, ऐं उते त जहन्नम जे बाहि जे अंदरि सड़ंदो पियो, ऐं सड़ंदे 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 उनजे मथां त मौत बि कोन हूंदो। रब हिन जन्नत ऐं जहन्नम जे विच में मौत खे घटी जी सूरत में आणे करे इन फ़रिश्ते जा तां हुनखे कोराईंदो, चवंदो त हाणे ख़तमु थी मौत, हाणे तूं बि ख़तमु आहे, हाणे जन्नती जन्नत में, जहन्नमी जहन्नम में, हाणे हमेशह जहन्नमी हमेशह अज़ाब में, जन्नत वारा जेके हमेशह पंहिंजे मज़नि में। ऐं दुनिया जे अंदरि इंसान सिर्फ़ु जेको आहे इन हरू भरू वारी ज़िंदगी ते, हरू भरू वारे सवारनि ते जेको अटकियो वेठो आहे, ॼण हिनखे यकीन आहे त असां सुभाणे हमेशह ज़िंदा रहंदासीं। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे अल्लाह से क़ुर खे सम्झण अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए।